अफ़सोसनाक ख़बर है। ठटे में केटी बंदर वेझो समुंड में पखियुनि जे शिकार लाइ वियल 8 ॼणा ॿुॾी विया। हिकु लाश हथ कयो वियो आहे। कराची वासियुनि जे हौड़े में पाणी भरजण सबबि 8 ॼणा ॿुॾी विया। 6 ॼणनि खे बचायो वियो आहे। असगर पंजाबी जो लाश हथ कयो वियो। वधीक हिकु ॼणे वाहिद बख़्श जी ॻोल्हा जारी आहे। कराची वासी 8 ॼणा हौड़े में सवार थी केटी बंदर खां खुले समुंड में विया हुआ। हिकु भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। ठटे में केटी बंदर वेझो समुंड में पखियुनि जे शिकार लाइ वियल 8 ॼणा ॿुॾी विया। हिकु लाश हथ कयो वियो आहे। कराची वासियुनि जे हौड़े में पाणी भरजण सबबि 8 ॼणा ॿुॾी विया। 6 ॼणनि खे बचायो वियो। असगर पंजाबी जो लाश हथ कयो वियो। वधीक हिकु ॼणे वाहिद बख़्श जी ॻोल्हा जारी आहे। कराची वासी 8 ॼणा हौड़े में सवार थी केटी बंदर खां खुले समुंड में विया हुआ। एक भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे। ठटे मां केटी बंदर वेझो समुंड में पखियुनि जे शिकार लाइ वियल 8 ॼणा ॿुॾी विया। हिकु लाश हथ कयो वियो आहे। कराची वासियुनि जे हौड़े में पाणी भरजण सबबि 8 ॼणा ॿुॾी विया। 6 ॼणनि खे बचायो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर रशीद जाखरू खां। जी रशीद, कहिड़ा तफ़सील आहिनि इन हवाले सां? बिल्कुल केटी बंदर वेझो समुंड में होड़े ते पखियुनि जो शिकार करण लाइ वियल कराची वासी 8 ॼणा होड़े में पाणी भरजण सबबि ॿुॾी विया आहिनि। जॾहिं त हिकु ॼणे जो लाश हथ कयो वियो आहे। हिकु ॼणे जी ॻोल्हा कई पई वञे। जॾहिं त ॿुॾी वियल 8 ॼणनि मां 6 ॼणनि खे मक़ामी माहिरनि बचाए वरितो। जॾहिं त असगर पंजाबी जो लाश हथ करे कयो वियो आहे। जॾहिं त हिकु ॼणो वाहिद बख़्श जंहिंजी पिणु ॻोल्हा जारी आहे। वाक़े जो इतला मिलंदे ई मेरीन टाइम सिक्योरिटी एजेंसी ऐं मक़ामी माहिर रेस्क्यू लाइ पहुची विया आहिनि। कराची वासी 8 ॼणा होड़े में पखी जो शिकार करण लाइ केटी बंदर खां खुले समुंड में वञी रहिया हुआ त देर सां होड़े में पाणी भरजण सबबि होड़ो ॿुॾी वियो आहे। जंहिंजे नतीजे में 8 ॼणा ॿुॾी विया हुआ। जंहिंमां 6 ॼणनि खे भरिसां बीठल जेके मक़ामी माहिरनि जिन बचाए वरितो आहे। जॾहिं हिकु ॼणे जो लाश हथ कयो वियो आहे। हिकु ॼणे जी हिन वक़्त ताईं ॻोल्हा जारी आहे। जी ठीकु आहे, अवां जी महिरबानी रशीद अपडेट करण जे लाइ। नाज़रीन, अवां खे अहम ख़बर खां आगाह कयूं पिया। ठटे जे केटी बंदर वेझो समुंड में पखियुनि जे शिकार लाइ वियल 8 ॼणा ॿुॾी विया। हिकु लाश हथ कयो वियो आहे। कराची वासियुनि जे हौड़े में पाणी भरजण सबबि 8 ॼणा ॿुॾी विया। 6 ॼणनि खे बचायो वियो आहे। असगर पंजाबी जो लाश हथ कयो वियो। वधीक हिकु ॼणे वाहिद बख़्श जी ॻोल्हा जारी आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर अहमद शाह बुखारी खां। जी अहमद शाह, इन हवाले सां अवां वटि कहिड़ा तफ़सील आहिनि? नाज़रीन, असांजो राब्तो कटिजी चुको आहे। अवां खे ॿुधायूं पिया केटी बंदर वेझो समुंड में पखियुनि जे शिकार लाइ वियल 8 ॼणा ॿुॾी विया, जिन मां हिकु लाश हथ कयो वियो आहे। हिक जी ॻोल्हा जारी आहे।